गाल थोड़े या तो मुझे अबो ही हो तो मां ही आया मिंबर जे इधर जो समा हिन दरवाजे ते अची न तू आया घुरंदो कर त छल कायम रखन अल्लाहु अकबर गाला सही ज़बान से गाला पवंदो खामोश मजो मुखे इंदो कोने रब तो रटायल आहे कोने तू गाला इंदे जेड़े पासे हलने मां उन पासे मौजू के वठी हलण लाइ तैयार आया दुआ घुरंदो कर कायम रखे मौला अकीदे ते कायम रखे अली जे विलायत ते कायम रखे अली उन वली उल्लाह पढ़ण कमाल ना है अली जे विलायत ते बीहण कमाल अल्लाह केतरा आया जगे अली के छडे हले आया मलंगन के अची थो वञे न सम्झ में अचे त हेॾी दाढ़ी वारे मुल्ले खे सम्झ में नथो अचे सलामत आबाद अली जी विलायत मुक़द्दर से मिलंदी आहे लिखो जी वटि कलम किताब जो नालो आहे अम्माली शेख सुदूक जी लिखियल आहे आम बंदो नथो चए तुंहिंजो नबी चई रहियो आहे शब मेराज मूंखे साम्हूं विहारे ख़ुदा फरमायो मुंहिंजा मुश्तबा मां अल्लाह जी ते राज़ी थींदो आहियां उनखे अली जी विलायत ॾींदो आहियां अल्लाहु अकबर मौला ताले हथन के सलामत रखे सैयदा ताले हथन के सलामत रखे माजिद राजी थींदो आहे हां उनखे हेलो मां हड़ी नी जाकरन के ॿुधो मुंहिंजे वारी सभु भॼा विया इन खां पीर हाणे मां कलाक पढ़ा हाणे ई ॿुधंदमि टेम ॼण जो इहो ई नतीजो तवज्जो हलाइण मां अल्लाह जी ते राज़ी थींदो आहियां उनखे अली जी विलायत ॾींदो आहियां अल्लाह जे रज़ा जो नालो अली जी विलायत आहे अल्लाह जे गज़ब जो नालो अली खां दूरी आहे सॼी दुनिया अली खे छॾे वञे न अली जेको फ़र्क़ु आहे न असां जेको फ़र्क़ु आहे बल्कि जेको बंदो अली जे विलायत के तस्लीम न करे समझी ना कि अल्लाह इन जे मथो गज़बनाक अल्लाह चाहे न थो त मां हिन खे हिदायत कया अल्लाह चाहे न थो त मां हिन खे हिदायत कया काफ़ी बंदा चवंदा सही बस छा कयो अल्लाह हिदायत करे अल्लाह जो कसम कुरान खोलियो कुछ अहिड़ा कमीना आहिनि जिन जे बारे में अल्लाह चए मां हिननि खे हिदायत नथो करे सघां अल्लाहु अकबर भरियो वियो आहे कुरान खुदा ने चई रहा सूरह आल इमरान में अल्लाह ते कैफ यहदुल्लाह कौमन कफरू बाद ईमान की उन्हनि खे हिदायत कया जेके ईमान आणे पोइ काफ़िर थी विया अल्लाहु अकबर की उन्हनि खे हिदायत कया मां नथो कयो उन्हनि खे हिदायत अल्लाह चए थो जेके पीर आहे मोमिन हा इस्लाम वारा काफ़िर नथो चए एक कलमो ही न पढ़ियो हे काफ़िर हे वरी काफ़िरनि जो ॿियो क़िस्म का पीर आहे मोमिन हा तवज्जो हलाइण मौला सलामत रखे तवज्जो है पीर आहे मोमिन हा पीर अली जी विलायत तस्लीम कई हन ईमान आणे पोइ फिरी विया जी अञा न सम्झो आहे जेको आज़ान में गवाही ॾे अल्लाह जे साम्हूं फिरे अल्लाहु अकबर ज़बान आहे त सही ॻाल्हायो हां जेको आज़ान में त गवाही ॾे अशहदु अन्न अलियुन वलियुल्लाह आज़ान अवाम जे लाइ आज़ान छाजे लाइ हूंदी आहे माण्हू कठे कयो लाउड ते ने कर ॾींदे आहे माण्हू ॿुधनि माण्हुनि जे साम्हूं अली पढ़ियई जॾहिं निमाज़ माए त हाणे तुंहिंजी गुफ़्तगू माण्हुनि सां न आहे रहमान सां आहे अल्लाहु अकबर मौला सलामत रहे तव्हां खे न उन बंदे खे असां मुनाफ़िक़ न चऊं त छा चओ जेको माण्हुनि जे शर्म खां लाउड ते अली वलियुल्लाह पढ़े अल्लाह जे साम्हूं फिरी वञे उन खां वॾो को हराम जियो हैदर 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 भाई कबूल बोलो बोलो सखी सल्लल्लाहु
नो सैयदा दाने सलामत रखे छड़नो तो अली तो हर जगह ना छड़ गैरत उजे बंदे में जाते उजे सिद्धो उजे ये चक्कर बाजी वाले बंदन बोड़े वार जी जगह ते आए बिन बिन कश्तिन में सवार होडे में पेरा उन साहब आयो बंदो आयो तुझे मौला अली वट जी मौला तुझी विलायत मुखे तस्लीम आ पर थोड़ो थोड़ो हुनम साहब आया अली फरमाए तो हिक आंख का कानो अल्लाह अकबर मिठवा को से गल हणारो रूल हयात अल्लाह बाकर मजलिसी जी किताब आसमान का वडो नालो अली फरमाए तो हिक आंख का अंधो या मुकम्मल अंधो थी या मुकम्मल सजो थी या हेडे थी या होडे वन अली के पक्को खबे अली जे विलायत वारे तवज्जो है लाए अल्लाह दे रहा भाई सब तला इब्राहिम रब्बहु बिकलमात फतम्महुन वकाल इन्नी जाइल लिन्नास इमामा याद कयो उन वक्त खे जडे असा इब्राहिम का इम्तिहान वरतो से तवज्जो है लाए ता तक जी भाई वजो के दिन मजलिस सही में हाणी दो पड़ा बाजार में डिठो मुसलमान का जवान सजाए जानवर घुमाए रहा आज इन का वडी मुनाफिकत ही ना है तू सजाई दे इबादत अल्लाह अकबर यार लोग सुनो हां उनके मुसलमान की गैरत मरी थी ने माजो तू इब्राहिम दे पुत्र दे जानवर की शबी बाजार में सजाए निकली ता इबादत मां मोहम्मद दे पुत्र की शबी सजाए महीने का पो जुल जलाल मतो फतवा दी बिद्दत करे रहनशिया तू जो सजाए कुर्बानी के जानवर के बारे में हुक्म माने दे रस्सी जो एहतराम कयो इब्राहिम दे पुत्र जी याद इस्माइल जी कदे सोचो तो सिर्फ इने नबी जी याद अल्लाह छो मंजरा रहो नबी तो ब्याह बाए आदम के नबी बनो गान आदम ने आदम कदे को पुतलो ठायो तो नूह नबी आनू जे आदम करे कश्ती ठाई तो साल तो बाज बेड़ी ठाए नूह जी आदम मूसा जे आदम जबल ते चढ़ो वाह वाह तवज्जो है लाइन ईसा जे याद में परिंदा ठायो उड़ायो याद इब्राहिम दे पुत्र जी मौला सलामत रखे तवाने याद इब्राहिम दे पुत्र जी ओ अल्लाह तो कदे सुनो चाहे याद रहंदी उन जी आज को कुर्बानी दीनो अल्लाह अकबर मौला ताला हथर के सलामत रखे याद होंदी उन जी आज को कुर्बानी दीनो ए इब्राहिम ए हुसैन में जमीन आसमान जो फर्क पढ़ दो इन कुरान में फिदना हो बिसबहन अजीम इब्राहिम शुरी लाइन पट्टी खोल दी शुरी हले भी उन्हें इब्राहिम के लगे मतलब पुट रोको हाय हाय पट्टी लायो शुरी बैठे तो पुट बचला हाय हाय तुम बोले बहा मुझे अल्लाह है इरशाद जो खुदा फरमायो व फिदना हो बिसबहन अजीम तो जी कुर्बानी अजीम कुर्बानी से तब्दील थी वई अल्लाह अकबर जवाब घर खड़ी वने को चाहे उनके मन ही रहे हैं खुदा फरमाए तू जी कुर्बानी वो फिदना हो बिसबहन अजीम सिबह अजीम सा तू जी कुर्बानी तब्दील थी वही कुरान खड़ी न हो जे चोर जी सदा बाकिर जी सदा इब्राहिम जी कुर्बानी नंढिया सिबह अजीम वाली कुर्बानी कहड़िया मुखे मिंबर दे सजो को सम्मा शायर मशरिक अल्लामा इकबाल जो रूह मौजूद हो अल्लामा इकबाल कलम खाओ अल्लामा इकबाल जब क्या तकाबुल हो खलीलुल्लाह का शबीर से ख्वाब अफजल हो नहीं सकता कभी ताबीर से क्या तकाबुल हो
जो इम्तिहान वरतो नबी तो सब मासूम है सब का वडा इम्तिहान नबी ते छो आया मौजू खुश्क तो ना है हाँ सब का वडा इम्तिहान है नबी ते अयूब नबी ते इम्तिहान इब्राहिम ते इम्तिहान इदरीस ते इम्तिहान सालेह ते इम्तिहान यूनुस ते इम्तिहान हाय हाय मेंबर जे इज्जत जो कसम पांजे तरफा पड़ा चोर जी सजा बाख जी सजा तो अमीर अल मोमिनीन मौला फरमायो मेंबर कूफा जो अली पांजे सीने दे हथ रखी फरमा दुनिया वालो अल्लाह हर नबी जो इम्तिहान मुझे विलायत से करे शाबाश मौला पाक हथन सलामत रखे अल्लाह हर नबी जो इम्तिहान मुझे विलायत से करे वरतो काई वजह नहीं नबी हुंदो ही होवा देखो मासूम मुझे सवाल रखता शफकत अली जी विलायत जिने करे इब्राहिम दे इम्तिहान छो जिने करे आदम दे इम्तिहान छो जिने करे नूह दे इम्तिहान छो यूनुस जड़ो नबी 40 है रातियों मच्छी दे पेट में छाजे करे पढ़ो वनी शिया सुनी किताब हाय हाय अली जी विलायत आई यूनुस के सामने तीजी के मां डिठो ना है इनकार न की सही दादा सोचणम पे जी की के मां डिठो ना है उन जी एडी विलायत की तस्लीम कया सोचे पे अल्लाह जे मां कानून बनायो आ मां पांजो दुश्मन छडे तो सगा अली जो दुश्मन शाबाश मौला सलामत रखे दवा के अल्लाह जे अगर अज मां तो के छडे तो सुबाने घणन के छडो पे जी मां कानून बनायो आ फरिश्तो हुजे तने उन के सजा मिलंदी फुतरुस जो मिसाल मौजूद है मुझी हुज्जत हुजे तने उन के सजा मिलंदी समंदर जो सफर करे यूनुस कश्ती में सवार हुयो या बंदा भी कश्ती में सवार हुया अचानक एक वडी मच्छी जे कश्ती के रोक्यो जेके ब्या सवार हन यूनुस ने दिसी के तू त नेका तू त नेका तुझे ला थोड़ी आई थी सके असा ला आई हुजे दुनिया ते पीरो मर्तबो कुणो उने नी विधो वयो कुरान दादी उंडे दी शुरू थी जे ये न मच्छी दे वो विंदो जो नालो छे कोणा विधावा पीरो कुणो यूनुस जो इना बेओ मर्तबो वरी नालो यूनुस जो बेओ मर्तबो वरी नालो यूनुस जो हाने यूनुस आमादा जो मच्छी मुंह खोलियो यूनुस मच्छी दे अंदर खुदा फरमाए ना के तेसी दे शेर कराई दो जैसी दे मां के हुक्म न जा तफसीर आले मोहम्मद तफसीर फुरात में पड़ी रहवा 40 रातियों 40 दी है दरियाए नील में मच्छी यूनुस नबी के शेर कराई दी रही मैं कुरान दी यह आयत हजरत यूनुस नबी के ज़बान में निकती जगह मुसलमानन के दुकानन पे लगल हुंदिया मिलने के तस्बीह पे हुंदिया हर मुल्ला विरद वजीफा कलो 40 रातियों यूनुस नबी पढ़ंदो रहो ला इलाहा इल्ला अंत सुब्हानका इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन ला इलाहा इल्ला अंत सुब्हानका इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन माना है यूनुस चंद रहे तू पाक मां ज़ालिमन माया जो अली के सोचो अल्लाह अकबर सलामत आबाद रहो सलाम अलैकुम हसन सलाम सजो मजमू लगा है बात के फर्क ना है मुझे खबर है मैं अपने संग सारी विलायत पड़ी रहा है सीधे नमक खावा दोनों तो नमक हलाल करे रहे हो जाते जाते गवाए न जुमले ते मुख सरंज अल्लाह समा रुसे में मौला राजी कर रहे हैं वो अली जो खाई अली जो विलायत से बारे में फतवा उठा रहा नमक हरामो यूनुस जेरो नबी अली के विलायत के सोचे तके तो मां जालिम में तू बातुल से आयत ला लगा नबिया हो जेको मजाल मनना तू जेको मुल्ले दी इज्जत कर अली दे बारे में असा जो सगो रिश्तेदार हो जे लानत न कयो
जेको अली जो मुनकर हुजे असांजे हिकु रिश्तो आहे उन रिश्ते जो नालो अली जी विलायत आहे मिंबर जे इज्जत जो कसम आहे इब्राहिम जो इम्तिहान वरतो हाय हाय हज़रत इब्राहिम पुट खे चयो मां ख़्वाब ॾिठो आहे तोखे अल्लाह जे राह में ज़िबह करे रहियो आहियां तोखे अल्लाह जे राह में जाॻिजो ज़िबह करे रहियो आहियां अॻे पुट बि नबी आहे मासूम आहे कि बाबा जो तव्हांखे हुकुम मिलियो आहे त मूंखे तव्हां साबरनि मां पाईंदो हाय हाय क़ुरान आहे बाबा जॾहिं क़ुरान आहे तव्हांखे हुकुम मिलियो आहे त मूंखे साबरनि मां पाईंदो मौत जो ॿुधी हज़रत इस्माईल सब्र कयो मौत जो ॿुधी फ़लसफ़ो वॾो मौत जो ॿुधी हज़रत इस्माईल सब्र कयो अचो थोरो अॻिते हलो हिजरत जे राति मोहम्मद जे बिस्तर ते बि मौत हो देख पुछो मां तो चवां रसूल चई रहियो हिजरत थी ने जे करे 40 कबीलनि मीटिंग कई सभई गॾिजी मारियूं था कंहिंखां बनी हाशिम वारा बदिलो वठंदा कि हिक ते खून थोरो ईंदो खून विराज ईंदो कंहिंखां बदिलो वठंदा सभु कबीला अॼो की राति हमलो कंदासीं नबी चए पोइ उनखे आ जेको थियण खां पीर हर शइ खे ॼाणे उनखे नबी चइबो मुस्तफा फरमाया अॼु मुंहिंजे बिस्तर ते मौत अॼु मुंहिंजे बिस्तर ते ॻाल्हायो मौत केरु आहे जेको बिस्तर ते सुम्हे तवज्जो है अॻियो लफ़्ज़ ज़ाकिरीअ में इस्तेमाल थींदो आहे हक़ीक़त सां कोई वास्तो न आहे मिंबर ते बीठो आहे ज़िम्मेवार अज़ादार में नौकर मगर ज़िम्मेवार इहो ज़ाकिरी लफ़्ज़ ईंदो आहे त नबी चयो त तूं सुम न न न मासूम जे जॻह ते केरु मासूम ईंदो ई न आहे कुरान जे मथों बुखारी ईंदो छा कुरान जे मथों जॾहिं बि ईंदो कुरान ईंदो साईं बाबा अमीर हैदर शाह रसूल कंहिंखे बि न चयो सामिन शिया सुन्नी तारीख़ जो रसूल हिक जे तरफ़ ई ॾिठो उन जे तरफ़ ॾिठई जिंजो चेहरो वजहुल्लाह हुयो अली जे चेहरे जे तरफ़ ॾिठी रसूल हिकु लफ़्ज़ फरमायो या अली अॼु मुंहिंजे मौत जो ख़तरो आहे बिस्तर ते बिस्तर ते मौत जो खतरो आहे अली हिकिड़ो लफ़्ज़ चयो मां सुम्हां अली फरमाया या रसूल अल्लाह मुंहिंजे सुम्हण सां तव्हांजी जान त बची वेंदी न मुंहिंजे सुम्हण सां तव्हांजी जान त बची वेंदी न टे मर्द तफ़सीर दुरे मंसूर खां वठी तारीख़ कामिल खां वठी कुंज़ुल एमाल ताईं कंज़ुल एमाल खां वठी मुआरिजुल नबूवत ताईं मुआरिजुल नबूवत खां वठी सिवाय के मोहर खां वठी तुरमज़ी ताईं गुलाम बाकर ज़िम्मेदार मामूलन जे में ठेक लॻाए थो सघां किताबनि जो जेको शामियानो आहे अली चए मां सुम्हां तव्हांजी जान त बची वेंदी रसूल चयो हा मुंहिंजी जान बची वेंदी मां चयो मौला इहो पुछां त ज़रूरु कहिड़ो जॾहिं ख़बर ई त ख़तरो आहे अली चयो मां पुछी तारीख़ थो लिखायां त मोहम्मद जी जान मां अली बचाई आहे में रोवण वारे न बचाई अली फरमाया मासूम तव्हांजी जान खतरो हुयो मौत जो रसूल फरमाया हा या अली हिक तरीक़े सां अॻियां लफ़्ज़ जेके आहिनि न अल्लाह मादर हुसैन ज़ैदी जान जिनी महिनत हुजे हुनजो नालो खणिजे अल्लाह हुसैन ज़ैदी चयो रसूल अली जो चेहरो चुमी चयो या अली अॼु मोहम्मद बणिजी तूं सुम्ह अली बणिजी मां चयो
ॿिए जो नफ़्स आहिनि, हिक ॿिए जो नफ़्स आहिनि। अॻियो फ़क़ीर साईं तारीख़ लिखियो, रसूल वञे पियो त काफ़रनि न ॾिठो, ॾिठनि। हाय 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 न न न न तुंहिंजा बकाया खानवाना गर्दन वारो मजमो बचपन गाड़ी पाकर के ॿुधो त इन जुमले ते न ॻाल्हायो दुख थींदो। इन करे इन जुमलनि ते मां मजमा हित ॾिठा आहिनि। हे त घरानो पहुचो निपल जे इज़त जो कसम रसूल चवनि या अली तू मोहम्मद पंहिंजी सुन मां अली पंहिंजी वञा। मुस्लमाननि तफ़सीर में लिखियो रसूल वञे पियो कि काफ़र खे नज़र न आयो। मां चयो ग़लति हलण जो कसम काफ़रनि ॾिठो रसूल वञे पियो अली जे सूरत में कंहिंजे पीउ खे ताक़त जो अली खतरो आहे बिस्तर मौत जो थई। ये मौत जो बुद्धि त चंगन भलन खां निंड विसरी वेंदी आहे। अली अहिड़ो सुतो जो इन निंड जो ख़रीदार अल्लाह बणिजी चंगन भलन के मैदान में तलवार ॾिसी हिते बिस्तर जे मथां 40 कबीला अली सुतो। नबी चयो मौत आ बिस्तर ते। अली चयो या रसूल अल्लाह मौत जो बिस्तर आहे। हा या अली मौत जो खतरो अथई। अल्लाह जो कसम आहे मौत जो ॿुधी मिंबर जो कसम कर जुमलो चई रहियो आहियां। मौत जो अली ॿुधो न पीरा त मुस्कुराई साईं अमीर दरजा मुस्कुराइण खां बाद रसूल जे साम्हूं अली शुक्र जो सजदो ॾिनो। जेके जागीर आयो हाज़िर आयो मजलिस में इब्राहिम जे पुट इस्माइल नबी हो मौत जो ॿुधाई त चई मां सब्र कंदुसि। अली मौत जो ॿुधो त शुक्र कयई। अल्लाह अकबर दुनिया खे समझ में न आई त अली ऐं नबी जो फ़र्क़ु केतिरो आहे। नबी ॿुधो त चई मां सब्र कंदुसि। अली शुक्र कयो। सब्र कबो आहे मुसीबत ते जी अञा न ॻाल्हायो शुक्र कबो आहे नेमत ते। हाय 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 अल्लाह अकबर मोहम्मद जे मथां कुर्बान थिया के अली नेमत समझी रहियो हो। अली जो मुक़ाबिलो नबी न था कनि। 14 सदी जो मुल्लो अली जो मुक़ाबिलो कीअं थो सघे। मूंखे मिंबर जे इज़त जो कसम इब्राहिम चयो मां तोखे कोई रहियो आहियां सिधा करे रहियो आहियां। मुल्लो जेको नबी बशर जहिड़ो थींदो आहे तवज्जो हलाइनि सरदार अंबिया के छॾ तू इब्राहिम जहिड़ो थी ॾेखार। इब्राहिम छुरी खई पुट खे बि वरितई तूं बि अमल कर न खण सब्जी वढण वारी छुरी घर पुट खे वठ त नबी जी सुन्नत तो कया गले ते छुरी तो रखा पीरा जे ज़ाल पातर न हणई। तवज्जो हलाइनि पुट जे गर्दन ते छुरी रखण जो हक़ हुज्जत खां सवा कंहिंखे आहे ई न। ऐं काइनात आदम आलम में त हुज्जतूं अहिड़ियूं गुज़रियूं आहिनि जे पुट जे गर्दन ते छुरी रखी आहे पाण। हिकिड़ो इब्राहिम तवज्जो हलाइनि हिकिड़ो इब्राहिम ॿियो अबू तालिब जो पाक बाबो जनाब अब्दुल मुतलिब जे रसूल जे बाबे अब्दुल्ला जे गर्दन ते छुरी रखी। अल्लाह अकबर करे टाइम मिले वो तफसीली वाक़या तव्हांखे ॿुधाईंदुसि। तो जो रसूल फरमाईंदो मां बिन ज़बीहुल्लाह जे नस्ल में आहियां। बिन ज़बीहुल्लाह सरकार मुस्तफा जो बाबो अब्दुल्ला जो लक़ब ज़बीहुल्लाह आहे। इब्राहिम पुट खे वठी हलियो मां ख़्वाब ॾिठो मां तो मां समेटे रहियो आहियां। पुट खे वठी इस्माइल चयो बाबा साबिरनि मां पाईंदे छुरी हथम कई। इब्राहिम पंहिंजे ख़्वाब खे अमली जामो पाइण हलियो जेके कुर्बानी करे रहिया मुस्लमानो। इब्राहिम हलियो हथ में छुरी ॿिए हथ में पुट। ए सॼे हज जो जेको वाक़ियो आहे न इहो सॼो वाक़ियो अल्लाह तश्कील ॾिनो आहे मुहर्रम जे जवाब में। ए जेको बि हज आहे जेको मके थी रहियो टेलीविज़न ते लाइव ॾिसी रहिया मोबाइल ते ॾिसो पिया सोशल मीडिया जो ज़मानो
हाजी उते वया जेके वञी सघिया इन करे जो अल्लाह सॼो ई अमीरनि खे गरीबन के सॼो ई कोन अल्लाह काबो तामीर करायो इब्राहिम खां पोइ चई ऐलान कर सद हाणे बंदन खे हज जे लाइ तवजह आहिनि इब्राहिम चयो मुंहिंजा अल्लाह मुंहिंजो आवाज़ ख़ुदा को मैंने पत्थर ते सवार थी पत्थर बुलंद थियो इब्राहिम तुंहिंजो आवाज़ आलमीन में वेंदो टे आवाज़ूं तारीख़ में अहिड़ियूं आहिनि जेके काइनात ने हर जिन्स ॿुधियूं ऐं पंहिंजे ज़बान में ॿुधल पुछो टे आवाज़ूं कहिड़ियूं पीरी आवाज़ हज़रत इब्राहिम नबी जी पूरी काइनात जे हर जिन्स काज में पंहिंजे ज़बान में ॿुधी ॿियो आवाज़ अरहतुल हज क़दीर से नंबर शाबाश बोला हसन के सलाम रखे जागो थोड़ी देर जे लाइ निंड खे ॾिसारियो अॼु मुस्लमान पंहिंजी ईद मल्हाइण ईद क़ुर्बानी दिल उस हाजी खे चइबो आहे तव्हां बि घबरायो न अठनि ॾींहंनि खां पोइ हलाल ज़ातनि जी सागो कम शैतान कयो पीरो नाको इस्माइल जगे वो जे हाय जवानी तो जेड़ा सोना पुत्र कुर्बान सा जी खाब डिठो थे जी पोड़ो थियो जी बाबे खाब डिठो जी पोड़ो थियो अकुल ॾिसो मुंडे अकुल कम न तो करे हजरत इस्माइल जो ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह अलील अज़ीम शैतान भगो बची इस्माइल तो के की खबर पई मां शैतान आया के जो नबी जो दिमाग दे हथ खड़े समझो शैतान अल्लाह अकबर जेको नबी जो दिमाग दे एतराज करे समझी वञो शैतान पीरे नाके दे शिकस्त मिलियस ॿियो नाको इब्राहिम खे इब्राहिम जे अॻे वधी चई मां ख़्वाब ॾिसंदो आहियां पोइ जेको ॾिसां उहे कयां ॻाल्हाए सुणंदा मां बि रोज़ ख़्वाब ॾिसंदो आहियां पोइ जेको मूंखे नज़र अचे उहे कयां हज़रत इब्राहिम जो ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह अलील अज़ीम की तोखे कीअं ख़बर पई मां शैतान आहियां जी जेको नबी खे पाण जहिड़ो सम्झे शाबाश मोला ताला हसन के सलाम रखे बीबी खैरात ने अली वसीला फरमाया मजलिस में जे पाण खे नबी जहिड़ो समझे वो शैतान ना कामयाब थे टी जगह ने जसीद अबू हाई थी इते कामयाब थे ही थे शैतान जगे और तुनारो ना को सोलो वो जल्दी सामने के वर्ग लाए बिंदो आई उन के तजुर्बो में पोयो दसे पियो पीरा नबीन जे घर वारन के फेराए चुको गल है यार पीरा नबीन जे घर वारन के फेरा जो शिया नबीन जे घर वारन के नथा मने शिया किरदार के मनी ना रिश्ते के ना अल्लाह अकबर जमाने के सलामत मोले सलामत शिया किरदार मनीदा है रिश्ते के न मनीदा है किरदार भलो हो जे तो फिरो बदे साल के भी सलाम
मसीहा जो जाया फिरौन जी मोमिन आया किरदार भलो आ तो सलाम किरदार खराब आ तो लूत जी दाल जहन्नम में नूह जी दाल जहन्नम में अने पीरा जो गुमराह करे चुको हो न सैयदादा पक्का समझी तो हेडो कामयाब थी बीबी हाजिरा वटा आयो दरवाजो खड़कायो बदबा खड़काई अंदरो बीबी जदी केरा अच्छा नालो दसे चांद से बोली खुदा में हो जाए ना वो तो शैतान को मटाए हम दर्द जियो वाह हमदर्द कि छो सने आयो कि पुट काटे गई कि पी वठियो तो दावत ते हाय 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 कि तो दावत चाहिए कोहण में थई सजी तकरीर में सादो यो लफ्ज में सारा दुख थींदो तेरे शैतान जो न कोहण में थई कोई सड़ी नो मुतमन थी बीबी हाजरा जो भली कोए मालिक जो है कोई सदे क्या मालिक जो है कि पी आए न करे कोई सदे जिन खाली पी हो जे हां एतराज क्या हां अल्लाह दी हुज्जत शाबाश मौला ने सलाम देखे खाली पी हो जे हां एतराज क्या हां अल्लाह दी हुज्जत शैतान के नाकामी दी नाकामी सोचे रहो शैतान द नाकाम सोचस पीरा नूह जरे नबी दे घरवाली के गुमराह करे चुको पीरा लूत जरे नबी दे घरवाली के गुमराह करे चुको शैतान परेशान हो तो हाजरा मुझे चक्कर में छोड़ना माजे हरामी शैतान तू पीरे तजुर्बे दे फख्र पे करी तमूत दे साल के फेराइस नूह दे साल के फेरा हाजरा नंजरी ना है हाजरा खाली नबी जी साल ना है एक मासूम जी मां हुज्जत अचे हाय हाय ए दिसो मैंने पूछो साईं जानवर बिना तो न थियो अडन त लुटेस्ता तो जाना कोहाउस यो मुलो दिया दे त हलाए छडियो आज ने दई शरीयत जो हुकुम पूरो कियो चवण जो अर्थ यो थई वारो सुने सजो साल को बंदो का सही का न तो पूछे ये देखो गोश्त दिनो तई दंत होयस जान लेकिन नौजवान बैठा हो सजो साल कुर्बानी का जानवर देखो वठे तो उन्हें दी तलाश वडी आ तहकीक कई वडी आ सिंह सही दस कुछ सही दस कन्न सही दस काणो तो ना है हज वो चुप रह अखियूं सही अथसि इशारा कंदा ॿई अखियूं सही अथसि रंग भलो हुजे सिंग सही हुजनि मां हिकिड़े मुल्ले खां पुछो एॾी तहक़ीक़ छो आहे शनाती काठ ठाराईंदो छा जानवर चींदा सही तव्हां शीअनि खे कहिड़ी ख़बर बाक़ी तव्हां ॾसो किथे तहक़ीक़ न करे हा जो कुर्बानी जो जानवर बेऐब हुजणु वाजिब आहे तो खोले रे आओ जी ले लो सुनो हां मैं टाइम पास करो ना हाजी सही न करे जो कुर्बानी जो जानवर बेऐब हुजण वाजिब आ मैं छो वाजिब आ जिसे इन जे करे जो उन जे जगह ते कुर्बान थींदो जेको जन्नत में आयो हुन धुपो वो बेऐब हुयो बेऐब जे जगह ते सिर्फ बेऐब ईंदो ऐबदार न ईंदो मां त मुल्ला घेरत कर असां सीधा में 1400 साल खां वठी मां के होने सीधा पहुंचो
या इब्राहिम अली कुर्बानी जिंदगी रही तो वरी अगते ज़िबह अज़ीमा हुसैन जी कुर्बानी मुसलमान गैरत कर तो कलमो इब्राहिम जो न पढ़ियो आ मोहम्मद जो पढ़ियो आ जिन उम्मतियां क़यामत जे ॾींहुं रसूल के कहिड़ो मुंहुं ॾेखारींदे जिन जो बची वियो उन जी यादि त मल्हाईंदो थो वठी जिन जा अकबर जहिड़ा जवान पुसी विया बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह हेॾी गर्मी में हिन वक़्त जो केरु पंहिंजनि खे डरो हूंदो आहे